लंदन में रिटायर्ड चीफ जस्टिस फाइज ईसा जी गाड़ी ते हमले बाबत परॾे खाते हाई कमीशन के कानूनी कार्रवाई की हिदायत करे छॾी। परॾेही वज़ीर इसहाक डार परॾेही वज़ारत के समूरनि मुलविसनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई की हिदायत कंदे चयो त जवाबदारनि के सज़ा ॾियारण में कानूनी रस्तो इख्तियार कयो वञे। हुकूमत पारा कौमी असम्बली और सेनेट में सुभाणे अहम कानून सादी करण जो इम्कान। ज़रियन मूजिब कौमी असम्बली के सुभाणे वाले इजलास जो वक्त तब्दील किया वियो। इजलास शाम जो 5 बदिरां हाणे 4 वगे थींदो। हुकूमती मेंबर्स के ऐवान में हाज़िरी यकीनी बनाने की हिदायत। दहशत गर्दी के खात्मे बाबत तरमीमी बिल की मंजूरी जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफाकी काबीना जो इजलास सुभाणे मंझंदि 2 वगे सॾाए वरितो। इजलास में मुल्की मुआशी सूरतहाल और अहम कानूनी मामलन ते गौर कयो वेंदो। पंजाब हुकूमत पारा पंजाब एयर के नाले से एयरलाइन शुरू करने जो फैसलो। ज़रियन मूजिब सूबाई हुकूमत पंजाब एयरलाइन की फिजिबिलिटी ते कम शुरू करे छॾियो आहे। पंजाब एयरलाइन के खानगी सीड़पकारनि के सहकार से आंदो वेंदो और उनमें पंजाब हुकूमत जा शेयर शामिल हूंदा। पंजाब की सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त पंजाब हुकूमत PIA के न ख़रीद करे रही है। पंजाब हुकूमत हवाई गदलान वधण सबब लाहौर जा सरकारी तोड़े खानगी प्राइमरी स्कूल एक हफ्ते लिए बंद रखने जो ऐलान करे छॾियो। पंजाब की सीनियर सूबाई वज़ीर मरियम औरंगज़ेब जी लाहौर में न्यूज़ कॉन्फ्रेंस चवे थी भारत खां ईंदड़ गदलियूं हवाऊं लाहौर की हवा के मुतासिर करे रहियूं आहिनि। धुंध की सूरतहाल ख़तरनाक हद ताईं वधी वई आहे। एयर क्वालिटी इंडेक्स 1000 खां वधी वियो आहे। भारत खां आयल धुंध हिकदम पखड़जी वई। आज इस्लामाबाद में भी धुंध की लपेट में अची वियो। मॉनिटरिंग और क्लीन अप ऑपरेशन भी लागी तो जारी है। धुंध के असरन का बचन लाइ अवाम एहतियाती तदबीरों ते सख्ती से अमल करे। गदलार ते भारत से गाल्हाइण का सवाइ मसलो हल न थींदो। दुनिया के गदलन शहरन में लिस्ट में लाहौर अज भी पहले नंबर ते। शहर में धुंध जो रात बरकरार। एयर क्वालिटी इंडेक्स 732 ताईं पहुंची वियो। DHFS 8 में हवाई गदलान जो मयार 1917 थी वियो। गुलबर्ग में 1515, मरातब अली रोड ते 1264 आई। अस्करी 10 में एयर क्वालिटी इंडेक्स 1257 रिकॉर्ड। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ कुछ ॾींहनि में बरसात जो भी को इम्कान न है। हवा न घुलण सबब धुंध की शिद्दत बरकरार रहने जो खदशो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारा 3 नवंबर मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं करार। चवे थो अॼोके ॾींहुं एक आमिर पाकिस्तान के आइन ते कारी ज़रब लगाई। गैर कानूनी हुकूमती निज़ाम कायम करे मुल्क के कमजोर कयो। मुशर्रफ दौर में दहशतगर्दी जा एतरा वाक़या थिया जो मुल्क की कुंड कुर्छ में रतो छाण थी वई। डिक्टेटर मुशर्रफ के दौर में अजीम कायद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के शहीद किया वियो। नुकसानन बावजूद पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत जो अलम बुलंद करे बेहतरीन इंतकाम वरतो। मुल्क के अवाम और समूरी सियासी जमायतन के जमहूरियत की हिफाजत करनी है। 3 नवंबर बाबत पंहिंजे मुज़म्मती बयान में घरू वज़ीर ज़ियाउल हसन नज्जार चयो आहे त एक आमिर मुल्क में गैर कानूनी तरीके से इक़्तिदार हासिल कयो। पीपल्स पार्टी के नुकसान पहुंचाईंदड़ पाण मिटजी विया। तकलीफ़ुनि बावजूद पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ जिदोजहद कई। मेयर कराची और बिलावल भुट्टो ज़रदारी के तर्जमान मुर्तदा वाहब चयो आहे त मुशर्रफ खां अॻु जनरल ज़िया के दौर में कायदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के एक तकरारी फैसले तहत फांसी ॾिनी वई। अमेरिका में सदारती चूंडू अगूणे सदर डोनाल्ड ट्रंप और डेमोक्रेटिक्स की सदारती उम्मीदवार कमला हैरिस तरफा एक ॿिए ते तनक़ीदी वार। चूंडुनि में फतह जी दावा कंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त बाइडन और कमला हैरिस जूं मुआशी पॉलिसियूं नाकाम रहियूं। इक़्तिदार में अची महंगाई जो खात्मो करे अमेरिका के अजीम मुल्क बणाईंदुसि।
ॾोहारियुनि जी मुल्क में दाख़िला बंद कई वेंदी। एटलांटा में कमला हैरिस तरफ़ां हिकु सदर ऐं वोट रुगो आज़ादी लाइ जा नारा। चवे थी ट्रंप जी सियासी कहानी ख़त्म थी वई। अवाम डोनाल्ड ट्रंप खे रद्द करे छॾियो। आउं रोज़ानो उथी अमरीकी अवाम जे हक़नि लाइ विढ़ंदसि। मुल्क में डॉक्टरनि ऐं इंजीनियर जी ज़रूरत आहे। नून लीग सदर नवाज शरीफ पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन ख़रीद करण जो इशारो ॾेई छॾियो। लंडन में एवन फील्ड हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज शरीफ चयो PIA जी प्रोजेक्ट ते कम करण जो इरादो आहे। अञा करे PIA बाबति जेको चयो उहो थिए। शहबाज शरीफ ॾींहं राति महिनत करे रहियो आहे। पाकिस्तान जूं हालतूं बहितरी तरफ़ वञनि पयूं। महांगाई घटि थी रही आहे। अमेरिका मां तिबी मुआइने बैदि लंडन पहुचण ते कारकुननि ऐं उहिदेदारनि तरफ़ां हेथ्रो एयरपोर्ट ते नवाज शरीफ की हाजिया। PTI बानी जो मुखबी वकील इंतजार पंजोथा पुलिस के मुबैना मुकाबले बैदि अटक मां बाज़ियाब। DPO अटक मूजिब पुलिस शकी गाड़ी के रोकण जो इशारो कयो त जवाबदारनि गाड़ी न बीहारी। सदर हसन अब्दाल थाने जे हद में नाकाबंदी करे जवाबदारनि खे रोके वियो त फायरिंग कई। जवाबी फायरिंग बैदि गाड़ी छॾे फरार थी विया। तलाशी वठण दौरान गाड़ी में वेठल शख्स पंहिंजो नालो इंतजार पंजोथा ॿुधायो। जवाबदारनि मुखबी जूं ॼंगूं ॿधी खेसि गाड़ी में विहारियो हो। $2 करोड़ भुंगले अगवा कयो वियो हो। जवाबदारनि तशद्दुद जो निशानो बणायो आहे। पंजाब पुलिस जे मुबैना मुकाबले बैदि बाज़ियाब थियल PTI बानी जे वकील इंतजार पंजोथा जो बयान चवे थो 8 अक्टूबर ते इस्लामाबाद मां अगवा कयो वियो हो। जवाबदार पश्तो ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ। सम्झ में न पियो आयो त छा पिया ॻाल्हाइनि। 3 खां 4 कलाकनि जे सफ़र बैदि ख़बर नाहे किथे रखियो वियो। जवाबदारनि मुसलसल तशद्दुद कयो। निंदो में मिल्कियत जे तकरार तां भाइटे जी फायरिंग में चाचो मारिजी वियो। बजरा मारणी। पुलिस मूजिब जवाबदार सिकंदर मेमन क्लिनिक ते वेठल डॉक्टर आबिद शहरियार ऐं हैदर अली मेमन ते फायरिंग करे फरार थी वियो। डॉक्टर आबिद मेमन अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो।